मिठाई किथे है? डॉक्टर साहब मिठाई भी खाए भी पर अज न छो को मसलो थियो अच्छा? न डॉक्टर मसलो तो को भी कोन थियो पर यार सोचा तो माण्हू केॾो न बेहसी सां इंसानी रिश्तनि जी लताड़ थो करे। के रिश्ता मतलब जब थींदा आहिनि डॉक्टर उहो कीअं? चयमि न त काल जे जज़्बाती अमल सां अॼोकी अमली ज़िंदगी खे न भेट। पर डॉक्टर साहब छा माण्हू खे अमली ज़िंदगी ख़ुदगर्ज़ बनाए छॾींदी आहे? तूं छा बि सम्झी पर इहा हक़ीक़त आहे। त डॉक्टर साॻे वक़्तु दिलि बि छुरी पवे थी। कल्ह जॾहिं स्टेशन ते आयसि पिए त हिकु पोड़ो खुली मिलियो। औलाद खां खफ़ा खफ़ा हिमत ऐं हौसले जा पहाड़ मज़दूरी कंदे नज़र आयो। यार हुनजी शख़्सियत मूंखे ॾाढो मुतासिर कयो। डॉक्टर तूं छो परेशान थी वई? न न अहिड़ी ॻाल्हि न आहे।